शय दे शय शय थोड़ तेरे लाइ शय ये तू सारे ते कमदार कमे दा पे थोड़ शय 99 साल तई तू सारे ले कमे सा हां ये तू बखा माए को देवी अम्मा ला हा वो किथे अम्मा दा घर आ पीछे खीसे च रख सबनी को लुका देवीस आई चोरी चोरी उधर ते चोरी चोरी जा बाबा गाल बुध बी देखसन न खा संसो धरती चाहे मुखे भी तो शे देना। अरे यार तू बखा इन्हन गड्डा यई हुक्म तेरा अचे के याद करे सी चाचा मुखे थोड़ी ॾिनी थी बाबा तेरे लाइ खोड़ी चाचा भला अमा लाए था देना। बाबा गाल बुध तेरी मां नाराज थी सी आई मुंहिंजे लाइ मोकले सा न नाराज थी सी आई पीछे गाल गाटे को चढ़ सी ओ धरते न चाचा नाराज कोन थींदी बाबा मेरे को खबर है मां हे तमाम डिंगी है आई गाल बुध तू बखावी मां हे को देवी हां ठीक है ना। हां चाचा हां जरूर दींदो मास ऐं चवं तो मास त चाचे मोलू ॾिनी थी। हां मेरे नाले आखीस हलड़े मानू तेरी लाए उधर ते अदावरा तव्हां आज मूंसां पंहिंजे दिल जी ॻाल्हि कयो जेकर मूसा खान वारनि खां तव्हां मुंहिंजे लाइ रिश्तो घुरणु चाहियो था त ठीकु आहे जे नथा चयो त तव्हांजी मर्ज़ी आहे। हाकिम खान जॾहिं रिश्तो घर में मौजूदु आहे त न अदा न तुंहिंजी सालीअ सां मां शादी करे पंहिंजे ॻिचे में कंघो विझणु नथो चाहियां। बाक़ी ॿिए हंधि शादी करे मुंहिंजे मथे में सूर विहणु चाहींदो शादी कयां मां ऐं मथे जो सूर तव्हांखे पवे। हाकिम खान तूं पंहिंजी भाॼाई जी तबियत मां बख़ूबी वाक़ुफ़ आहीं पोइ हूअ मूंखे आराम सां विहणु ॾींदी घर में। अदा साईं तव्हां मुंहिंजी शादीअ खां पोइ उमिरि ते हलिया वञो तेसिताईं भाॼाई जी कावड़ थधी थी वेंदी। उन जी तबियत खां मां वाक़ुफ़ आहियां। अदावरा भाॼाई जी तबियत मां तव्हांखे सुधारे ॾींदुसि। माई खैरा खे मूं घुरायो आहे उहा कुझु ई ॾींहंनि में भाॼाई खे सफ़ाई लेवल में करे छॾींदी। हाकिम खान पहिरीं त मां कुझु वक़्तु आराम करे सघंदो हुउसि पर हाणे त मुंहिंजो सुकून ई तो बर्बाद करे छॾियो आहे। अदा साईं तव्हां आहियो मोहबती माण्हू ऐं हिकु मोहबती माण्हू पंहिंजी घरवारी खे प्रेम में नथो रखी सघे ॿियनि खे कहिड़ा सबक़ पढ़ाईंदो। हाकिम खान मां मञा थो त मोहबती माण्हू आहियां ऐं दुनिया खे मोहबत जा पैगाम ॾींदो रहां थो पर हिन दुनिया जो वॾे में वॾो ॾाहो बि पंहिंजी घरवारीअ खे प्रेम में रखी नथो सघे पोइ मुंहिंजी छा मजाल आहे। अदावरा इहा ॻाल्हि त थी वई तय त भाॼाई जी तबियत प्रेम में नथी अची सघे छा मां पंहिंजी पसंदि ते शादी न कयां। हाकिम खान जेकॾहिं तूं पंहिंजी भाॼाईअ जी राय सां शादी कंदे त पोइ कुझु वक़्तु ख़ामोशी थी सघे थी। अदा साईं घर में चाहे भली मशर मची वञे पर शादी मां पंहिंजी पसंदि जी कंदुसि। इन लाइ तव्हां महिरबानी करे सिर्फ़ु हिकु चकर मूंसां गॾिजी हलो ऐं मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कयो। हाकिम खान जे तूं पंहिंजी ज़िद तां नथो लहीं त पोइ हिकिड़ो कमु कर ॻाल्हि कयो अदा वॾा। रिश्ते घुरण खां अॻु में असीं कमाल खान ऐं मूसा खान वारनि खे दावत खां पोइ ई रिश्तो करे सघूं था। ईअं चओ न इहा कई आहे तव्हां हाणे कम जी ॻाल्हि। मां अॼु जो अॼु वञा थो निकिरी ऐं मूसा खान वारनि खे दावत ॾेई थो अचां चवां थो अचो असांजी अची महिमानी खाओ। महिमानी खाराइण खां पोइ ई असां हुननि सां रिश्ते जी ॻाल्हि करे सघूं था ऐं मूंखे उमेद आहे त हू असांखे जवाबु कोन ॾींदा। खबर तो पक्की है ना। सोराना पक्की है
पोइ अचण में देरि छो कई अथई? शहर वियल आहे, देरि त लॻंदी न। कमाल खान कंहिंजी शिकार ते निकितो आहे? खानूअ जो साथी हे जेको हींअर मूंखे गिरास करे वियो। हा हाकिम खान, इहो ई हो। जेकर मूंखे ख़बर पवे त मां ई लेटाए विझां सां। आख़िर केतिरो भॼे थो? अॼु न त सुभाणे लेटाए विझंदासीं। भॼण जो ॾाढो छो आहे ऐं हथ बि ॾाढो ॾुखियो ईंदो। जेकर रस्ते ते हथ न आयो त घर में घिड़ी वञी मारींदासीं। तव्हांजो ख़बर हाकिम खान, काॾे निकिरी पिया आहियो? असां बि तव्हां ॾे पिया आयासीं। ठीकु आहे, तो पोइ तव्हां गाॾी मोलू खे ॾिए त उहो ताक़त कराए तव्हां मूंसां गॾु हलो, तव्हांखे मां पंहिंजी ॿिन्ही घुमाईंदुसि। ईअं बि सही आहे। बोलो जी बाबा साईं। गाॾी कायल हाज़िर बाबा। बाबा हथ के हलाए वठो, हथ के हलाए वठो। हिक अधु मानी तैयार करे वठो त खाई मां हलियो वञा ॿाहिरि। जेकॾहिं एॾो तकड़ो ही न त पाण वञी पचाए खा, मूं मथां एॾी आकड़ न कर। बाबा जेकॾहिं मूंखे मानी पचाइण अचे हा न त तोखे मिंथ न कयां हा। बाक़ी हथियार हलाइण चई थो। हथियार को जहिड़ो तेड़ो तूं आंगुर सिधी कर त उनखे बि चुटे ॾेखारियां। बाबा तूं छॾ आंगूठे खे, तूं जल्दी कर मानी तैयार करे वठ। नथो पचायां छा कंदे? हाणे जॾहिं तूं ॿाहिरि वेंदे न पोइ मां मानी पचाए खाई। हा मां बुख ते निकिरींदुसि। मां वञा तूं बुसरियूं पचाए खाईंदे। मज्जू आहे मुंहुं जे तूं मानी पचाए खाईंदे। बाबा हाणे बुख ते भले थुक हुअण, जॾहिं निड़ी सुकी वेंदई न पोइ माठ करे वेहंदे तूं। छोरा तूं न जेकॾहिं सुधरी वएं त मुंहिंजी कबर ते अची भूंडा ॾिजांइ भूंडा। बाबा तूं बि मश्किरो आहे, कहिड़ी तो ॻाल्हि करी? सुधरियल पुट ॿिए जी कबर ते भूंडा कीअं ॾींदो? रुस्तम, हिन वक़्तु काॾे वेंदो? मूं वटि रही पो, सुभाणे निकिरी वञिजो। महमूद, तोखे त ख़बर आहे त असांजा पंध आहिनि राति जो। मूं बि तो वटि रहण असां मुनासिब नथा सम्झो महमूद। मूं तव्हांखे छा कयो आहे जो मूं वटि रहण तव्हां मुनासिब नथा सम्झो? अरे बाबा, असां रूपोश माण्हू इत्फाक़न को जूनी खणे ऐं लॻे पुलिस जो छापो त पोइ। रुस्तम, जेकॾहिं तव्हां आराम कंदव त मां सॼी राति तव्हांजी चौकी ॾींदुसि ऐं जेकॾहिं छापो लॻो न त बग़ैर नुक़सान जे ऐं ख़ैर खूबी सां तव्हांखे ॿाहिरि कढंदुसि। असांखे पंहिंजो ख़ौफ़ न आहे। बहितर पोइ पुलिस पई अजायो तव्हांखे छिकी। वॾो घर ॾिठल आहे, पुलिस जी का बि परवाह न आहे। हाओ महमूद हाओ, पर असां नथा चाहियूं त असांजे करे तो मथां वरी नवां सूर खड़ा थियनि। जॾहिं बि टाइम मिलंदो पिया कचहरी ते ईंदासीं महमूद। हा दोस्त, हाणे दिलि सां इजाज़त ॾे त निकिरी वञ ऐं वञी पंहिंजनि दुश्मननि जे गसनि ऐं दगनि ते बारूद विछायूं। महमूद बारूद। पोइ जीअं तव्हांजी दिलि चए। पोइ मोकिलाणी न आहे। यार यार वञण जी एॾी जल्दी छो हाकिम खान? अॼु राति असां वटि रही। कमाल खान, हाणे मां अक्सर ईंदो रहंदुसि, पर तव्हां अॻु में अची मुंहिंजी दावत खाई वञो।
दावत खाइण लाइ ज़रूरु ईंदासीं हाकिम खान, ज़रूरु ईंदासीं, पर इहो त ॿुधायो इन दावत में असांखे कहिड़े दुश्मन जो सिर तोहफ़े में ॾींदा? मूसा खान, तव्हांजे वॾे में वॾे दुश्मन जो सिर मां तव्हांखे तोहफ़े में आणे ॾींदुसि, पर तव्हांखे कुझु टाइम इंतज़ारु करणो पवंदो। बाबा साईं, सॼो मुल्क त ख़ाली करे छॾियो अथव, बसि रुगो आङुरनि ते ॻणण जेतिरा बचा आहिनि। जेके बचा आहिनि न, उहे बि हज़म कोन था थियनि। असीं चाहियूं था त हिननि खे जल्द में जल्द ख़तमु करे छॾियूं। जेकॾहिं थोरी ढर ॾिनीसीं त वधी वलर थी वेंदा। इन करे असां पंहिंजे दुश्मननि खे वधीक मोहलत कोन ॾींदासीं जीअं हू वधी वलर थियनि। ऐं हिन कम में मां तव्हां सां गॾु आहियां। जिते बि हुकुम कंदो उते मां पहुची वेंदुसि। बाबा साईं, हिन तरफ़ लाही असां था आणियूं ऐं हुन तरफ़ लाही आणियूं अवां, सभिनी खे खोटे था रखूं। कालो कम जी ॻाल्हि कई अथई, कम जी। सदको वञांव बाबा साईं, मां ॻाल्हि त हमेशह कम जी कंदो आहियां, पर तव्हां कॾहिं शाबस कई कान्हे। मूसा खान, तव्हां सिर्फ़ु मुंहिंजी दावत ते अचो, उते वेही करे तव्हां जेको बि फ़ैसिलो कयो, तव्हांजी हर कदम सां मां गॾु हूंदुसि। हाकिम खान, तूं इन दावत जी तयारी कर, असां पूरे टाइम ते पहुची वेंदासीं। मां वञी दावत जी तयारी कयां थो। सुभाणे सॼी राति असां महफ़िलूं मचाईंदासीं। हाकिम खान, सुभाणे तुंहिंजी महिमानी खाइण अचूं था। पोइ कमाल खान ऐं तूं ॿई जवान आहियो, वञी पंहिंजो महफ़िलूं मचाइजो। पोइ मोकिला ॾींदा आहियो मूसा खान, पंहिंजूं मुलाक़ातियूं हर रोज़ पियूं थींदियूं। पाण रंग में ताक़त पर जे अहिड़ो खिलाड़ी हथ जी वञे त छा थो पाए? पोइ त बाबा साईं बंबो रखे पाए ॾे रख करे छॾींदासीं। माई जनत ॻाल्हि त कई, पर वरी आई ई कोन। अलाह करे को हिन न्याणीअ जा भाग खुलनि, को सुठो रिश्तो अची वञेसि। अञा त ॿारड़ी आहे, ॿारड़ी जेल जहिड़ी ज़िंदगी किथे थी गुज़ारे सघे अकेली। समझा तो पूरी के शादी की खुशी में निंद ही गाती अचे। हाणे जल्दी मां मुलाक़ात सां मिली पूरी मुलाक़ात खे लाऊं लाराए छॾियां, पोइ वञी अस्सलाम वालेकुम। ये न कर, ये न कर, ये न कर अकेले थे ये भी शादी दी दिखा दी तो मैंने आपको ही लगा दे तुम जानो कर रहे हो हेडी मो आजला मुझे कट पे वो मुझे मदद दिया पानी मिलंदो मूसा पानी मिलंदो मिलंदो मूसा पानी मिलंदो पानी मिलंदो मूसा पानी मिलंदो मुझो मुझे जिंदगी ते को भरोसो ही कोन्हे। सॼी ज़िंदगी त गुज़ारे चुकी आहे, बाक़ी ज़िंदगीअ जा 4 सिज गुज़रंदी
देर ही न थी बेसी तैं खैरा जे सिर ते खैर आहे न्याणीअ जो को भलो सोच आखिर घर में केतिरो वेहंदी कीअं बि करे न्याणीअ जी शादी कराए छॾिया शादी चाची चाची सोची अबा इहो शादीअ जे लाइ शादी मूंखे पक ई चाची मूंखे पक ई शादी जी खुशी में तो कहते था किथे थी अचे तो कहते था अड़े हेॾे घणो थाप न हाणे विझी जूते में हथ हणाए न धमाल त सॼो ॻोठ न अचे कठे थी आई चुप करे सुमा बेहूदा बेशरम खानो अकबर के मुझे ॾाढो तंग करे छॾियो आहे इजाज़त ॾे त कयूंसि हिकु कहाणी न गुल न तेसि ताईं तव्हां सभिनी खे सब्र करणो पवंदो जेसि ताईं मां ॿाहिरि निकिरी अचां आखिर केतिरियूं वाटूं मटाईंदासीं खानो आखिर केतिरियूं वाटूं मटाईंदासीं हा खानो रोज़ अकबर जो कुझु झलियूं बीठा आहिनि अकबर जो पंध बि न आहे पोइ अॻु त झलींदसि न खानो मुंहिंजी ॿारनि जे ख़ौफ़ खां अकबर शहर अचण त छॾे कोन ॾींदो थोरो चोस त घटि ईंदो करे तूं ॿुधाए खानो कमु किथे पहुतो वकील साहब कागज़ जमा कराए छॾिया हाणे ॾिसूं था त जज साहब कॾहिं तो ज़मानत मंज़ूर करे तूं छा थो सम्झी घबराई छो थो हिन हाज़ुरी ते न त मथी हाज़ुरी ते ज़मानत थी वेंदी ईअं खानो तुंहिंजी ज़मानत थिए ऐं तूं ॿाहिरि अच त हिननि मां जान छुटे हिकु चकर सिर्फ़ मूंखे ॿाहिरि अचण ॾे हिकु चकर पोइ हली था मूसा खान जे दर अॻियां तेरो ॼमायूं पोइ ॾिसूं था हिन मुजीब खे त मूसा खान जे किले ते केतिरो थो कुॾे हा